मटियारी मां ख़बर ईंदड़ गुज़िरियल ॾींहुं पोरियत मुमताज़ अली मल्ला अवामी प्रेस क्लब ते एहतजाज कंदे ॿुधायो त मूं वटि सिंधु दरिया मां मच्छी मारण जो इजाज़तनामो आहे, जंहिं तहत आउं सिंधु दरिया मां मच्छी मारे पंहिंजो ऐं पंहिंजे बचनि जो पेट गुज़र कंदो आहियां। हिन चयो त कुझु वक़्त खां बाअसर उस्मान माछी, जुमन माछी ऐं संदसि साथी मूंखे सिंधु दरिया मां मच्छी मारण नथा ॾियनि। ॿेड़ी कढी दरिया में लहां थो त हथियार खणी मूंखे मारण जी कोशिश कनि था। हिन ॿुधायो त मज़कूरा माण्हू सिंधु दरिया में ॼाम शोरो खां आला पुराणा ताईं गैर कानूनी तरीक़े ऐं बिना इजाज़तनामे जे मच्छी मारे रहिया आहिनि। असां वटि इजाज़तनामो हुजण जे बावजूद असांखे मच्छी मारण नथा ॾियनि, जंहिं सबबु असां फ़क़ाकशी ते मजबूर थी विया आहियूं। हिननि आला इख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त गैर कानूनी तरीक़े सां दरिया मां मच्छी मारींदड़ ऐं मलाहन खे धमकियूं ॾींदड़ बाअसरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे खेनि तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।